ऑपरेशन बुनियाद मरसूस की कामयाबी ते क़ौमी सतह ते शुक्राने जो ॾियारो। वज़ीर आज़म हाउस में शुक्राने जे ॾियारे जी मुख्य तक़रीब। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ क़ौमी झंडो फड़कायो। मुल्की सलामती ऐं ख़ुशहाली लाइ दुआ। संदसि चवणु आहे त भारत बुज़दिली जो मुज़ाहिरो कंदे पाकिस्तान ते हमलो करे औरतुनि ऐं ॿारनि खे शहीद कयो। पाकिस्तान बेगुनाह शहरनि लाइ जवाबी कार्रवाई कई। पाकिस्तान हिकु पुरअमन मुल्क आहे पर दिफ़ा जो हक़ रखे थो। पाक फ़ौज दुश्मन खे मुंहुं तोड़ जवाबु ॾेई फ़ौजी तारीख़ जो नओं बाब लिखी छॾियो आहे। शुक्राने जे ॾियारे ते मस्जिद में क़ुरान ख़्वानी ऐं ख़ासि दुआउनि सां ॾींहं जी शुरूआत। वफ़ाक़ी राजधानी में 31 ऐं सूबाई गादी वारनि शहरनि में 21 तोपुनि जी सलामी। क़ाइद आज़म मोहम्मद अली जिनाह ऐं अलामा इक़बाल जे मज़ारनि ते गार्डन जी तब्दीलीअ जूं तक़रीबूं। कोर कमांडर कराची जी क़ाइद आज़म जे मज़ार ते हाज़िरी। सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर तरफ़ां भारत ख़िलाफ़ जंग में शहीद थियल स्क्वाड्रन लीडर उस्मान यूसुफ जे वारसनि सां ताज़ियत। संदन चवणु आहे त क़ौम खे पंहिंजे बहादुर जवाननि ते फ़ख़्रु आहे। क़ौम पंहिंजे जवाननि खे क़ुर्बानियुनि ते सलाम पेश करे थी। शहीदनि ऐं संदन ख़ानदाननि जी क़ुर्बानियुनि खे हमेशह यादि रखियो वेंदो। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त भारतीय अगराई जे जवाब में ऑपरेशन बुनियाद मरसूस जी कामयाबी रुगो पाक फ़ौज जी न पर सॼी क़ौम जी कामयाबी आहे। पाक फ़ौज भारतीय अगराई जो पेशवरानी अंदाज़ ऐं ताक़त सां जवाबु ॾिनो। सिंधदास मुआइदे जी हिक तरफ़ी मुअतली क़बूल नाहे। मुआइदे में हिक तरफ़ी मुअतली जी का बि शिक मौजूदु नाहे। वज़ीर आज़म शहबाज जो चवणु आहे त भारतीय हमले में मासूम ऐं बेगुनाह पाकिस्तानी शहरी शहीद थिया। दुश्मन हाणे ख़ाक ऐं इबरत जो निशानो बणिजी चुका आहिनि। फेडरल गवर्नमेंट के साथ मीटिंग्स भी हैं हमारी। जो PSDP वो रख रहे हैं वो बहुत कम अमाउंट का रख रहे हैं। हमारी कोशिश है कि सिंध के साथ पिछले सालों में, मैं उसको नाइंसाफ़ी ही कहूँगा, हुई है कि हमें फेडरल बजट से पैसे यानी फेडरल PSDP से शेयर बहुत कम मिलता रहा है, तो उसको कम्पनसेट किया जाए, उस पर बात हो रही है। जहाँ तक सूबा सिंध के बजट का ताल्लुक़ है, हम 2-3 चीज़ों पे फोकस कर रहे हैं। आप सबको पता है चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब का प्रोग्राम है कि साफ़ पीने का पानी। मैंने सिंध के हर शहरी को ये हुक्म किया है हमें कि आपने इस पे काम करना है। तो हमारा फोकस एक वाटर सप्लाई और ड्रेनेज की स्कीम्स पे होगा। हमारा फोकस सोलर एनर्जी पे है। हमारा फोकस जो फ्लड में तबाहकारियाँ हुई अभी तक, हमने कुछ तो और काफ़ी हद तक उस पर काम किया, लेकिन अभी बहुत कुछ करना रह गया है। कुछ ख़ास तौर पे एजुकेशन स्कूल्स के हवाले से। बदकिस्मती सां वफ़ाक़ जी ज़्यादती ऐं आइन जी भंजकड़ी हलंदी रहंदी। कराची हैदराबाद मोटरवे बाबति वफ़ाक़ खां 3 सालनि जो प्लान तलब कयो वियो आहे। साफ़ पाणी जी फराहमी, सोलर ज़रिए मुफ़्त बिजली, बरसाति मुतासिरनि जी बहाली पहिरीं तरजीह आहे। मुख़्तियार लग़ारी समेत सिंध जे शहीदनि जी सहायता कई वेंदी। पाक फ़ौज भारतीय अगराई जो मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो। क़ौम दुश्मन ख़िलाफ़ लोही भित बणिजी बीठल आहे। हू दुश्मन जी साज़िशुनि खां वाक़िफ़ आहिनि। सॼी क़ौम मुतहद आहे। शहीदनि जूं क़ुर्बानियूं रायगाह न वेंदियूं। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह। सिंध जे गवर्नर कामरान तिसूरी चयो आहे त क़ौम पाक फ़ौज सां हर ॾुखे वक़्त में गॾु बीठल रहंदी। पार भारत जंगबंदी न करे हा त मुंबई ऐं दिल्ली भारत जे निशाने ते हुजनि हा। सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में बि शुक्राने जे ॾियारे जूं तक़रीबूं। पाक फ़ौज खे भरपूर भेटा पेश। कराची, हैदराबाद, सखर, मीरपुर ख़ास ऐं नवाबशाह जे मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं। पाक फ़ौज जी भरपूर हिमायत। मुक़ररनि जो चवणु आहे त पाक फ़ौज ऑपरेशन बुनियाद मरसूस में भारत खे तारीख़ी शिकस्त ॾिनी आहे। शहीदनि जी क़ुर्बानियुनि खे कॾहिं विसारे नथो सघिजे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त ऑपरेशन बुनियाद मरसूस जी कामयाबी ख़िते में भारत जी अतरादू फ़ौज जी सरसी ऐं गुरूर तोड़े छॾियो आहे। साबित थी वियो आहे त हवाउनि खां समुंड ताईं ऐं बुलंद पहाड़ुनि खां मैदाननि ताईं पाकिस्तान जी सरसी आहे। भारत जे बुज़िलाणे हमले जी नाकामी समूरी दुनिया में भारत खे ख़्वार करे छॾियो आहे। पाकिस्तान में पुरअमन आहे पर जेको टकराईंदो तंहिंखे मुंहुं तोड़ जवाबु मिलंदो। सिंध तास मुआइदे जी हिक तरफ़ी मुअतली क़बूल न आहे।
तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाह तरफ़ां मली जे मेमन ॻोठ में प्राइमरी स्कूल जे ॿारनि खे मानी खाराइण जे मनसूबे जो इफ़्तिताह। संदसि चवणु आहे त मुल्क में 42 सैकड़ो माण्हू ग़ुर्बत जी लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। ख़ुराक इंसान जी बुनियादी ज़रूरत आहे। अक्सर वालिदेन ग़रीब ॿारनि खे तालीम ॾियण बदिरां पोलियो कराए रहिया आहिनि। सरकारी स्कूलनि में VIP आजिया कल्चर ख़तमु थियणु घुरिजे। दोदापुर वेझो प्लाट जे तकरार तां ॾेर हथां भाॼाई क़तल। जवाबदार वहीद बिरोही छुरियुनि जा वार करे हसीना बिरोही खे क़तल करे छॾियो। चरी मीरवा में चितन कुतन दरवेश सिफ़त नौजवान खे ॾाढे मारे छॾियो। वकार बॉम्बण अस्पताल में दबदणी हवाले कयो। जैकबाबाद में शहरुनि तरफ़ां शहर जी बिजली बहिराड़नि खे ॾियण ख़िलाफ़ एहतिजाजी मार्च ऐं धरणो। अॻुवाणनि जो चवणु आहे त सिटी फीडर जी बिजली गैर क़ानूनी तौरु बहिराड़े जे इलाइक़नि खे ॾेई ज़्यादती कई पई वञे। जेकॾहिं बहिराड़नि खे रिलीफ ॾियणो आहे त मददपुर फीडर जी लोड शेडिंग घटि कई वञे।